सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम सुर्ख़ी आहे त नेशनल वाटर काउंसिल ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वाटर काउंसिल जो चेयरमैन वज़ीर आज़म हूंदो। इदारो पाणी वसीलनि बाबति कानून साज़ीअ जो मजाज़ हूंदो। ग्राउंड वाटर अथॉरिटी बि ठाही वेंदी। पहिरीं भेरो जर जे पाणीअ जे इस्तेमाल लाइ ग्राउंड वाटर अथॉरिटी, एरिया वाटर बोर्ड ऐं सूबाई वाटर अथॉरिटीअ जो क़याम बि अमल में आंदो वेंदो। पाणीअ जे रिथाउन वाटर पॉलिसीअ में डेमनि ऐं पाणी वसीलनि जे मुआमलनि जी निगरानी वाटर काउंसिल कंदी। रिपोर्टूं CCI में वेंदियूं। वज़ीर आज़म जे मसरूफ़ियत सबबि CCI जो सॾायल इजलास मुलतवी। वाटर पॉलिसी ते सिंध जे आपाशी सेक्रेटरीअ जी बि सही थियल। अहम सुर्ख़ी आहे त आलमी तनज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल चयो आहे त जबरी गुमशुदगियूं दहशतगर्दी फैलाइण जो हथियार आहे। गॾियल क़ौमुनि में जबरी गुमशुदगियुनि बाबति ग्रुप वटि पाकिस्तान मां गुम थियण जा वधीक 700 वाक़िया रिपोर्ट थिया ऐं 100 माण्हुनि जे गुम थियण जा इतला आहिनि। आलमी तनज़ीम गुम कयलनि में बिलागर, साफ़ी, शागिर्द, इंसानी हक़नि जा कारकुन ऐं ॿिया शामिल आहिनि। जबरी गुमशुदगियुनि में मुलवस माण्हुनि खे अॼु ॾींहं ताईं सज़ा नाहे मिली सघी। जबरी गुमशुदगी सॼे मुआशिरे ते असरअंदाज़ थिए थी। पाकिस्तान जबरी केतिरियूं तजवीज़नि ऐं गुमशुदगियुनि बाबति आलमी कन्वेंशन जे तौसीक़ लाइ तस्लीम नाहिन कयूं। अहम ख़बर टंडो मोहम्मद ख़ान मां वसां वटि आहे त टंडो मोहम्मद ख़ान मां नाले वारे रागी बीजल सिंधीअ जे पुटु समेत 2 ॼणा खंभिजी विया। आचर ऐं सूमर जे विच वारी राति 2:30 वॻे टंडो मोहम्मद ख़ान पुलिस जे चइनि मोबाइलनि में सवार अहलकारनि ऐं कारे रंग जी कार में सवार सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि टंडो मोहम्मद ख़ान जे गुलशन फैज़ कॉलोनीअ में हिकु निजी स्कूल लॻ जिस्कम जे तहलके जे सदर ज़ाहिद जिस्कानीअ जे घर ते चढ़ाई करे खेसि गिरफ़्तार करे खंबे खणी विया। साॻी पुलिस पीपल्स कॉलोनीअ लॻ पुराणे स्टॉप ते क़ौमी गीतनि जे हवाले सां मशहूरु GSN तहरीक जे अॻूणे अॻवान बीजल सिंधीअ जे नौजवान पुटु ऐं जिसाफ़ बशीर ख़ान जे ज़िले सदर सूफ़ी हामिद सिंधीअ खे गिरफ़्तार करे खंबे खणी विया। गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ जिस्कम टंडो मोहम्मद ख़ान
पारां ज़हूर हालेपोटो, जावेद हालेपोटो, अकबर मेमन, खंबिल अॻवान सूफ़ी हामिद जे पीउ बीजल सिंधी ज़ाहिद जिसकाणीअ जे भाउ शाहिद जिसकाणीअ जे अॻवानीअ में प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त राति 2:30 वॻे टनो मोहम्मद ख़ान मां पुलिस जे इंचार्ज SHO सब इंस्पेक्टर के ज़रदारीअ जी अॻवानीअ में आयल पुलिस अहलकारनि ऐं सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि असांजे ज़िलई अॻवाननि जे घरनि में दाख़िल थी खेनि सख़्तु तशदुद करे खंबे खणी गुम करे छॾियो आहे ऐं मज़ाहमत ते ज़ाहिद जिसकाणीअ जे वालिद खे बि धक हणी ज़ख़्मी करे छॾियो। हिननि चयो त असांखे ख़दशो आहे त गिरफ़्तार अॻवाननि खे कूड़े मुक़ाबले में मारियो वेंदो। हिननि मुतालबो कयो त गिरफ़्तार अॻवाननि खे 24 कलाकनि में ज़ाहिर कयो वञे, ॿी सूरत में वधीक लाइअमल जोड़ियो वेंदो। हिननि सिंध जे IG खे अपील कई त पंहिंजे अबाणे शहर में क़ौमी कारकुननि सां थींदड़ नाइंसाफ़ीअ जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। अहम सुर्ख़ी आहे त प्लास्टिक जूं थेलियूं नालियुनि में उछलाइण ते पाबंदी, इस्पतालुनि जे मॉनिटरिंग लाइ कमेटी क़ाइमु, वाटर कमीशन सरकारी इस्पतालुनि जा मामला ॾिसण लाइ नेब नुमाइंदे ते ॿधल कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। पहिरीं काग़ज़नि वारियूं थेलियूं हुयूं, नदियुनि नालनि में कचरो उछलण ऐं शॉपिंग बैग्स ते बंदिश हणो। वाटर कमीशन जामशोरो थर्मल पावर हाउस जे ज़हरीले पाणीअ सबबि ग़रीब पोहरियतनि जूं ज़मीनूं तबाह थियूं, मुतासिरनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। कराची जो नओं मास्टर प्लान छो नथो ठाहियो वञे? असां पाण हली ॾिसंदासीं त नदियुनि नालनि ते कीअं कब्ज़ा थिया आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त डॉलर जे अघ में रिकॉर्ड वाहिद 115 रुपया 50 पैसनि जो थी वियो। इंटर बैंक मार्केट में डॉलर 4 रुपया 93 पैसा महांगो थियण बैदि 115 रुपया 50 पैसा जे नई सतह ते पहुची वियो। ओपन मार्केट में डॉलर जी ख़रीद ऐं विकिरो बंदि, ॿाहिरीं मुल्कनि जो कर्ज़ वधी 8100 अरब खां टिपी वियो। डॉलर जी नई क़ीमत सां महांगाईअ में इज़ाफ़ो थींदो, गाॾियूं ऐं ॿियो सामान महांगो थी वेंदो। मुआशी माहिर जो चवणु आहे मटा सटा जे ज़ख़ीरनि ते दबाउ पवंदो, लोकल इंडस्ट्रीअ खे हथी मिलंदी, पर पेट्रोल महांगो थींदो। अहम सुर्ख़ी आहे त ख़ादिम हुसैन रिज़वीअ जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी कया विया आहिनि। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी अदालत फैज़ाबाद धरणे दौरान दाख़िल कयल केस जी सुनवाई कई। सुनवाईअ में अदालत ख़ादिम रिज़वी, मौलाना इनायतुल्ला, ज़ियाउल्ला ख़ैरी ऐं शेख अज़हर जा वारंट जारी कया आहिनि। चइनी जवाबदारनि ते दहशतगर्दी, पुलिस ते तशदुद, सरकारी कम में मुदाख़लत सूदो ॿिया केस दाख़िल थियल आहिनि। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी अदालत चइनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अहम सुर्ख़ी आहे त सेवण में ख़ौफ़नाक हादसो, औरत पुट ऐं भाउ समेत फौत। उमिरि जी सआदत हासिल करे मोटंदड़नि खे वठण वेलनि जी कार जो सन भरिसां ट्रक सां टकर थी पियो। हादसे सबबि उमिरो करे मोटंदड़ अलाडिनू सरकी पंहिंजे भेण साहिब ख़ातून ऐं भाणेज शाहडिनू समेत फौत। ख़ैर मोहम्मद पुट अलाडिनू ऐं टैक्सी ड्राइवर अब्दुल शकूर ज़ख़्मी थी पिया। लाश ॻोठ पहुचण ते कहराम ऐं रोज राड़ो थी वियो। अहम सुर्ख़ी आहे त अहद चीमा समेत 6 जवाबदार रिमांड ते नेब हवाले। लाहौर जे एहतसाब अदालत में आशियाना हाउसिंग स्कीम बाबति सुनवाई में जांच ऑफिसर पेश थियो। अहमद चीमा, शाहिद शफ़ीक इसरार, सईद बिलाल क़दवाई, इम्तियाज़ हैदर ऐं मजीद बट खे अदालत में पेश कयो वियो। चीमा इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे बेज़ाब्तगियूं कयूं ऐं ॾोह जो एतराफ़ बि कयो। एहतसाब अदालत 6 जवाबदारनि खे 14 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो। अहम सुर्ख़ी आहे त ठठे में लोड शेडिंग ख़िलाफ़ हड़ताल, धरणो, हेस्को ऑफिस में भञडा। 14 ऐं 16 कलाक बिजली बंदि करण ते शहरनि जो सबुर जवाबु ॾेई वियो। वापारियुनि कारोबार खे ताला हणी छॾिया, शहरी रोडनि ते निकिरी आया। सभई शहरी मकली ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च करे हेस्को ऑफिस जे मुख्य गेट जो
तालो टोड़े अंदरि दाख़िल थी विया। मछरियल माण्हुनि जो पथराव, वाबडा ऐं LSG गाॾियुनि जा शीशा चिकना चूर थी विया। शहरीन मकली बाईपास वटि धरणू हणी क़ौमी शहरा बंदि करे छॾियो। टायरनि खे बाहियूं ॾिनी वयूं। लगातार 9 कलाक धरणे सबबि सवें गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। औरतुनि समेत मुसाफ़िर परेशान। मुसाफ़िरनि जूं एहतजाज कंदड़नि खे रोड खोलण लाइ मिनथूं। शहरीअ जी SSP सां मुंहमारी। SSP वापसि मोटी वियो। हसीब अफ़ज़ल बेग पुलिस अटाला साण करे ॻाल्हियुनि लाइ पहुतो। SSP ऐं वापारियुनि विच में सख़्त जुमलनि जी ॾे वेठ। SSP चयो त तव्हांखे ख़बर आहे त क़ौमी शहरा बंदि करणु सही न आहे, नुक़सान थी सघे थो। मुज़ाहिरीन चयो त SSP जो धमकियुनि वारो लहजो बर्दाश्त न कबो। सूरत हाल खे मोहन ॾियण लाइ तयारु आहियूं। अनीस मेमन। DC मिर्ज़ा नासिर बेग शहरनि जा मुतालबा तस्लीम कराइण जी ख़ातिरी कराए 9 कलाकनि बैदि रोड खोलायो। होॾां ससुई पली जो ठठो में लोड शेडिंग ख़िलाफ़ सेनेट में रिथ जमा कराए छॾी। ठठो में बिजली बंदि करे माण्हुनि खे अज़ाब में विधो वियो आहे। ससुई पली जो वफ़ाक़ी हुकूमत को बि नोटिस न पई वठे। आवाम सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। एक्सियन हेस्को चयो त एहतजाज में 99% शामिल बिजली चोर आहिनि। अदालत में वेंदासीं। शहरीन हेस्को अमलदारनि विच में अॼु ॻाल्हियुनि जो ऐलान कयो आहे। हेस्को वारा बक़ाया ऐं शहरी वाधू बिलनि जूं शिकायतूं करे रहिया आहिनि। DC चयो त SDO शहरीन सां का बदतमीज़ी कई आहे त एक्शन खयो वेंदो। अहम ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जो अॻूणो सदर ऐं MNA मोहम्मद अयाज़ सुमरो तवील अलालत बैदि अमरीका जे शहर न्यूयॉर्क जे मेन हेठिन इस्पताल में 68 सालनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो। अयाज़ सुमरो जे नंढे भाउ इरफान सुमरो मुताबिक़ दिलि जी तकलीफ़ सबबि हूअ 20 ॾींहं अॻु इलाज ख़ातिर अमरीका वियल हुयो। अयाज़ सुमरो जो असुल तालुक़ शहदाद कोट सां हो, पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां लाड़काणे शहर जे शेख ज़ैद कॉलोनीअ में रिहाइश पज़ीर हो। हू PP जे ज़ेली शागिर्द विंग सिपाफ खां पंहिंजी सियासत जी शुरूआति कई। पेशे जे हवाले सां हू वकील हो, जंहिं करे PP जे अॻूणे चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वेझो रहियो। अयाज़ सुमरो साल 2001 में PP ज़िले लाड़काणे जो सदर चूंडियो वियो ऐं पहिरीं भेरो 2002 में लाड़काणे ज़िले जे तक PS 37 रतोदोरो जे सूबाई सीट तां MPA चूंडियो, जॾहिं त साल 2008 वारे इलेक्शन में बि साॻीअ तक तां MPA चूंडजी कानून वारो सूबाई वज़ीर बणियो ऐं साल 2013 जे इलेक्शन में खेसि लाड़काणे जे क़ौमी असेंबली NA 204 तां MNA चूंडियो वियो। मरहूम अयाज़ सुमरो जो मड़ अॼु न्यूयॉर्क खां पंहिंजे वतन पाकिस्तान जे सूबे सिंध जे ज़िले लाड़काणे जे सचल कॉलोनीअ में आंदो वेंदो, जिते आख़िरी रस्मूं अदा कयूं वेंदियूं। PP जे पुराणे कारकुन अॻवान अयाज़ सुमरो जी वफ़ात ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत पारां ॾुख ऐं 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे। PP अॻवान अयाज़ सुमरो जे लाॾाणे ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो, PP पार्लियामेंट जे सदर आसिफ ज़रदारी, लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, PP सिंध जे सदर निसार खोड़ो ऐं ॿियनि ॾुख जो इज़हार कंदे खेसि PP जो सचो जियालो करार ॾिनो आहे। PP लाड़काणे में 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां PP चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त अयाज़ सुमरो समूरी ज़िंदगी पार्टीअ जो वफ़ादार रहियो। हिन जे क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। हू PP जो सचो जियालो हो। PP पार्लियामेंट जे सदर आसिफ ज़रदारी ॾुख जो इज़हार कंदे चयो त अयाज़ सुमरो पार्टीअ जो वॾो असासो हो। उन जूं जमहूरियत ऐं पार्टीअ लाइ क़ुर्बानियूं विसारे नथियूं सघजनि। PP औरत विंग जी सदर फरियाल टालपुर चयो त अयाज़ सुमरो समूरी उमिरि PP जो असासो रहियो। PP खे अहिड़ो वफ़ादार साथियुनि ते फ़ख़ुरु आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त अयाज़ सुमरो PP जो सचो कारकुन हो। PP सिंध जे सदर निसार
खोड़ो संदसि लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार कंदे लाड़काणे में 3 ॾींहं सोग जो ऐलान कंदे चयो आहे त अयाज़ सूमरो जी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। इतलात वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह चयो आहे त अयाज़ सूमरो समूरी ज़िंदगी पीपी ऐं जमहूरियत लाइ अर्पे छॾी। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो त अयाज़ सूमरो जमहूरियत जी बक़ा लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेल में सख़्तियूं बर्दाश्त कयूं। सूबाई वज़ीर सईद गनी, मखदूम जमीलुज़्ज़मान, फयाज़ बुट, मुकेश कुमार चावला, इमदाद पिताफ़ी, मंज़ूर वसाण, ॼाम महताब डहर, आजिज़ डामरा, नईम खरल ऐं ॿियनि पिणु गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। अहम सुर्ख़ी आहे त मुशरफ खे गिरफ़्तार करण बदिरां सिक्योरिटी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घरू वज़ारत परवेज़ मुशरफ खे सिक्योरिटीअ जो यकीन ॾियारींदे प्लान क़ानूनी टीम हवाले करे छॾियो। क़ानूनी टीम पारां सिक्योरिटी प्लान रद्द घरू वज़ारत प्लान अदालत में पेश करे मुशरफ जो वकील जेकॾहिं असां मुतमइन थियासीं त पोइ बि परवेज़ मुशरफ जे डॉक्टरनि जी टीम खां पुछा कंदासीं। नवाब शाह मां बि अहम सुर्ख़ी आहे त नवाब शाह में पोहरियत जो 5 वरह जो पुटु गोली हणी क़तल। अहमद मॉडल टाउन में अणॼातल हथियार बंदन ट्रक ड्राइवर ख़ान मोहम्मद सियाल जे घर जो दर खड़कायो। ट्रक ड्राइवर जे 5 वरहनि जे पुटु शेर मोहम्मद दर खोलियो त हथियार बंदि खेसि निरड़ में गोली हई। शेर मोहम्मद सियाल इस्पताल नीअं ते दम ॾेई छॾियो। पोस्टमार्टम तोड़े केस दाख़िल न करायो वियो आहे। वारिस ख़ैर मोहम्मद चयो आहे त असां लाबारे ते वियल हुआसीं त पाड़े वारनि इतला ॾिनो, कंहिंसां बि दुश्मनी न आहे। अहम सुर्ख़ी आहे त महर खे महदूद करण लाइ धारे जो खे अॻिते आणण जो फ़ैसिलो। राजा महर वारी सूबाई सीट PS6 घोटकी ॿीहर ॼाम इकराम धारे जो जे हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। महरनि खे सिर्फ़ 2 सीटनि ख़ानगढ़ जी सूबाई ऐं घोटकी ख़ानगढ़ जे क़ौमी सीट ताईं महदूद रखण जो पुण फ़ैसिलो कयो वियो आहे। महर ग्रुप जे अहम माण्हुनि मोहम्मद इस्माइल ऐं मोहम्मद अख्तर संघड़ जे इकराम धारे जो सां मुलाक़ात पुण थी आहे। ज़रिया मेहड़ मां सुर्ख़ी आहे त मेहड़ में छापा कॉम्पुरस्तनि खे मोहबे वतन थियण जी हिदायत। हसास इदारनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अहलकारनि लेडीज़ पुलिस सां गॾिजी मेहड़ शहर में छापा हया। शहीद समीउल्ला कल्होड़ो, नादिर खरल ऐं सत्तार कल्होड़ जे घरनि ते छापा हया विया। का बि गिरफ़्तारी न थी। यौम पाकिस्तान ते तक़रीब कारीअ खे अॻुवाट रोकण लाइ मथां जे हुकुम ते छापा हया विया आहिनि। DSP कॉम्पुरस्त क़ौमी धारा में शामिल थियण लाइ अॼु पेश थी लिखत ॾियनि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कनि त नाला ख़ारिज कया वेंदा। जेकबाबाद मां बि सुर्ख़ी आहे त जेकबाबाद में पोहरियतुनि जा घर ढाहे पट कया विया ऐं मुतासिरनि धरणो हयो। ॻोठ मीर मोहम्मद बिरोहीअ ते शहीद बेनज़ीराबाद टाउन क़ाइमु करण लाइ ज़िलई इंतिज़ामिया चढ़ाई कराई। हेवी मशीनरीअ सां 60 एकड़नि ते बीठल कणक जे फसल खे ब्लेड घुमायो वियो। 3 घर बि ॾाठा विया। मुतासिरनि जो धरणो 45 सालनि खां ज़मीन आबाद कयूं पिया। किस्तूं बि प्यारियूं आहिनि। ज़ुल्म थियो आहे ॻोठाणनि जूं दाहूं। ॻोठाणनि वटि ज़मीन जा काग़ज़ न आहिनि। ज़मीन शहीद बेनज़ीराबाद टाउन जी आहे। एहतजाज ग़लति आहे। तपेदार कोटड़ीअ मां असां वटि सुर्ख़ी आहे त कोटड़ीअ में 9 वरनि जे ॿारड़ीअ सां ज़्यादती मज़ामत ते तशदुद। कारे खईअ जे ॻोठ एदी शोरो में जवाबदार नींगरीअ के खंबे फसुल में जिनसी ॾाढाई कई। नींगरीअ जे मज़ामत ते जवाबदार मथसि तशदुद करे संदसि कपिड़ा पिणु लीड़ूं करे छॾिया। NC दाख़िल एफ़्ज़े में जवाबदार जो भाउ गिरफ़्तार। पुलिस मेडिकल लाइ लेटर न ॾिनो। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस जो चवणु हो त ज़्यादती न थी आहे। ज़्यादतीअ जी शुरूआती कोशिश थी आहे। थरड़ीअ मां असां वटि ख़बर आहे त थरड़ी जादू पुलिस जे कहा 10 ॼणा खंभे गुम अहिड़े अमल ख़िलाफ़ रहवासियुनि धरणो हयो। ॻोठ मोहम्मद बचल पिसियो ते पुलिस कहा करे घर घर तलाशी वठी 10 ॻोठाणनि खे खंभे गुम करे छॾियो। गुम कयलनि में हसन कोलाची, मुर्तज़ा पिसियो, जानी
पिसियो, वहीद कमराणी, हमीद पिसियो, असलम पिसियो ऐं ॿिया शामिल आहिनि। थरड़ी जादू पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि, औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु ककड़ प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। 10 ॼणा खंबे गुम कया विया आहिनि। नींगर वसीम कमराणीअ जे क़तल खे कमाईअ जो ज़रियो बणायो वियो आहे। ॻोठाणनि जूं दाहूं। आलमी इदारे जी रिपोर्ट आई आहे त सिगरेट सां पाकिस्तान में 1,60,000 माण्हू फ़ौत थियनि था। पाकिस्तान तमाक सेक्टर ते टैक्स सिहत जे आलमी इदारे मूजिबि नाहे हयो। कश्मीर मां बसां वटि अहम सुर्ख़ी आहे त कश्मीर जे क़ौमी तक जी बहालीअ लाइ एहतिजाजी रैली कढी वई। PPMN सरदार एहसानुर रहमान जे अॻुवाणीअ में पार्टी कारकुननि, शहरियुनि ऐं समाजी अॻुवाननि रैली कढी। कश्मीर ज़िले जे क़ौमी असेंबली वारे तक NA 209 खे ख़तमु करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई वई। हिकु पासे ज़िले जी आबादी वधी आहे त ॿिए पासे तक NA 209 खे ख़तमु कयो वियो आहे। PPMN हिननि चयो त ॿियनि ज़िलनि में 4 ऐं 5 लख आबादीअ ते तक आहे, पर कश्मीर में 11 लख आबादीअ ते ॿधल हिकु तक ठाहियो वियो आहे। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त अवामी जमहूरी पार्टीअ जे मरकज़ी सदर अमानुल्ला शेख AGP जे मरकज़ी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध जे मीडिया ऐं सोशल मीडिया ते थरकूल बाबति वॾो बहस छिड़ियल आहे। थरकूल जहिड़ियुनि रिथाउनि सबबि वसी पैमाने ते मुख़्तलिफ़ सूबनि खां लॾपलाण सिंधी माण्हुनि समेत थर जे रहाकुनि लाइ ॻणतीअ जो सबबु आहे। थर जे माहौलियात ते ख़ासि ऐं सिंध ते आम तौरु कोयले जा मनफ़ी असर मुरतब थींदा, छो त कार्बन डाई ऑक्साइड ऐं सल्फर जे वधण सां हानिकार नतीजा निकिरंदा। थर जे कल्चर ऐं उन जे फितरी सूंहं मथां हानिकार असरनि खे रद्द नथो करे सघिजे। हिननि चयो त थरकूल रिथा ते जेके कंपनियूं कमु कनि पियूं उन्हनि खे पाबंद बणायो वञे त हूअ अवलियत जी बुनियाद ते सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾियण खे मथे रखनि। 2016 में एंग्रो प्रोजेक्ट शुरू कयो त संजीदह इख़्तिलाफ़ ऐं तज़ाद उभरी आया ऐं ख़ासि तौर ते गोराणू डैम लाइ एहतिजाजनि ऐं बयानबाज़ीअ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इहे एहतिजाज कुझु सियासी पार्टियुनि ऐं सोसाइटीअ जे ग्रुपनि तरफ़ां शुरू कया विया। अॻिते हली उन्हनि एहतिजाजनि मां केतिरा ई सुवाल उभरी आया। हिन चयो त AGP सिंध जे साझा ऐं शौर लाइ हिकु मुसबत ऐं मुनफ़रद राय रखे थी। उन करे थरकूल रिथा बाबति का बि अॻुवाट राय ॾियण ऐं बहस करण खां अॻु फ़ैसिलो कयो त हिकु मज़बूत ऐं असराइतो वफ़द थर जो दौरो कंदो। ख़ासि करे गोराणे डैम जो अखियुनि ॾिठो मुशाहिदो करणु, डैम जे मुतासिरनि सां मुलाक़ात करे उन्हनि जे मुसीबतुनि ऐं मुतालबनि जो जाइज़ो वठणु ऐं उन सां गॾु एंग्रो पावर प्लांट जे इख़्तियारनि सां मुलाक़ात करणु शामिल हो। असांजी पार्टीअ तरफ़ां इहो दौरो कयो वियो। हिन वधीक चयो त AGP सिंध जे दानिश्वरनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि खे अपील करे थी त थर समेत सॼी सिंध जे माण्हुनि लाइ हिन क़िस्म जे प्लान ते अमल करण लाइ सरकार मथां ज़ोर आंदो वञे। हिन ऐलान कयो त AGP उन सिलसिले में जल्द ई ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए ॿियनि पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटीअ जे सहकार सां गॾियल हिकमत अमली तयारु कंदी। हिन मुतालबो कयो त धारियुनि लाइ थरकूल प्रोजेक्ट जे भरपासे कंहिं बि क़िस्म जी रिहाइश ऐं वापार लाइ ज़मीन ख़रीद करण ते पाबंदी लॻाइण लाइ सिंध असेंबलीअ मां कानून पास कराए फितरत जे हिन इनाम खे कतब आणण लाइ का बि कोताही न करणु घुर्जे, पर पैदावार में सिंध जे माण्हुनि खे अवलियत ॾिनी वञे। सिंध जे फ़नी इदारनि में नौजवाननि खे जंगी बुनियादनि ते सिख्या ॾेई थर
थरकूल मनसूबे मां पैदा थींदड़ बिजली पहिरीं सिंध खे ॾेई बाक़ी बचियल बिजली क़ौमी ग्रिड स्टेशन में शामिल कई वञे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान AGP जो मरकज़ी अॻवान इब्रार काज़ी ऐं ॿिया मौजूद हुआ। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ चयो आहे त वाटर पॉलिसी में को बि डैम क़बूल न कयो वेंदो। डेल्टा जी बहाली ऐं समुंड जे चढ़ खां रोकण लाइ कोटड़ीअ खां हेठि पाणी छॾियो वञे। सिंध जा आबादगार हारी ऐं ज़रात ॿिटे अज़ाब में आहिनि। हिकिड़ो मथां खां पाणी नथो मिले, ॿियो वरी जेको पाणी मिले थो उहो हुकूमती वज़ीर ऐं वॾेरा खणी वञनि था। PP पाणीअ खे मुखालिफ़नि ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमालु करे रही आहे। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त हुर तहरीक जे अज़ीम सरवान पीर सैयद सिबग़तुल्लाह शाह शहीद सूर्य बादशाह जो 75 यौम शहादत इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। सांगड़ में हुर हिस्टोरिकल सोसाइटी सूर्य बादशाह हाल में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंजी सदारत प्रोफेसर मोहम्मद उमर चंड कई। उन मौक़े ते प्रोफेसर कलंदर शाह लखियारी, प्रोफेसर उमर चंड, प्रोफेसर इसरार अलवी, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो, डॉक्टर असद जमाल पल्ली, प्रोफेसर अलावरायो बहण ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते डॉक्टर मोहम्मद उमर चंड जे हुर तहरीक जे मज़मूननि ते उस्ताद निज़ामणीअ तरफ़ां मुरतब कयल किताब जी महूरत पिणु कई वई। आख़िर में सूर्य बादशाह जे शहादत वारे ॾिहाड़े 20 मार्च ते आम मोकल करणु, हुर तहरीक जी तारीख़ खे निसाबनि में शामिल करणु ऐं डाओ यूनिवर्सिटीअ जो नालो तब्दील करे शहीद सूर्य बादशाह रखण जूं क़रारदादूं पेश कयूं वयूं। कराची में बि सूर्य बादशाह स्टडी सर्कल, फेलीग ऐं सिविल सोसाइटीअ जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां ॾिया रोशन कया विया। समाजी अॻवान जावेद काज़ी, ज़ुल्फ़कार हालेपोटो, अब्दुल कादिर मंगरियो, लतीफ़ लुत्फ़ मंगरियो, ज़ुल्फ़कार कल्होड़ो, नदीम वगण ऐं ॿियनि सूर्य बादशाह खे भेटा पेश कई। जॾहिं त सिंध नेशनल पार्टीअ जे अमीर बंबरो सूर्य बादशाह जे तस्वीर ते गुल निशावर करे खेसि भेटा पेश कई। हैदराबाद में सिंध नेशनल तहरीक शहीद सूर्य बादशाह जे वरसी मल्हाई वई। रेडियो पाकिस्तान साम्हूं तंबूरा चौक ते भेटा पेश करे संदसि तस्वीर मथां गुलनि जी वर्खा करे गुलदस्ता रखिया विया। उन मौक़े ते मुहक़िक़ ऐं दानिशर अता मोहम्मद बंबरे चयो त सूर्य बादशाह पंहिंजे वतन ऐं धरतीअ जे मालिकी कंदे शहीद थियो। तक़रीब में लाला कुर्बान सोढड़ो, अशरफ नूनारी, मीर अलादाद टालपुर ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। गंबट जे मुराद हाई स्कूल जे मुख्य ग्राउंड में वरसी तक़रीब थी, जंहिंमें MPA राशिद शाह राशिदी, इस्माइल शाह राशिदी, मुर्तज़ा शाह राशिदी, MPA वरियाम फ़कीर वरियामाणी, MPA नुसरत सहर अब्बासी, मखदूम मंसूर हाशमी, निसार अबड़ो ऐं ॿियनि चयो त सूर्य बादशाह सिंध जी आज़ादी ऐं ख़ुशहालीअ लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। हींअर बि करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ मैदान में निकिरण जी ज़रूरत आहे। लाड़काणे में फे लीग लेबर विंग जे फ़क़ीर नियाज़ हुसैन मल्हा, फ़क़ीर अता मोहम्मद, अब्दुल रसूल शर ऐं ॿियनि तक़रीब कोठाई सूर्य बादशाह खे भेटा पेश कई वई। उमरकोट मां असां वटि ख़बर आहे त उमरकोट टाउन कमेटी पिथोर जे मुलाज़िम डिप्टी अकाउंटेंट गुलज़ार सुमरो खे पिथोरो पुलिस गिरफ़्तार करे थाणे में लाकअप करण ख़िलाफ़ उमरकोट म्यूनिसिपल कमेटीअ जे असिस्टेंट इंजीनियरिंग ब्रांच जे चौधरी ख़ालिद आराई, बुगड़ोमल माली, सैयद जावेद शाह ऐं ॿियनि सवे मुलाज़िमनि जो पिथोरो पुलिस ख़िलाफ़ उमरकोट प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। एहतियात खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पिथोरो पुलिस जे SHO इमदाद शाह ऐं ASI अशरफ बेगुनाह पिथोरो टाउन जे मुलाज़िम गुलज़ार सुमरो खे लाकअप करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त पाणीअ जो टैंकर न ॾियण तां पुलिस तंग करे मुलाज़िमनि खे हरासा करे थी। हिननि मुतालबो कयो आहे त 24 कलाकनि अंदरि पिथोरो पुलिस जे SHO ऐं ASI ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त असां एहतियात जो दाइरो वधाईंदासीं ऐं प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी बुख हड़ताल वारी कैंप हणंदासीं। उमरकोट मां ही असां वटि ख़बर आहे त आज़ादीअ जे इमाम शहीद आज़म बरसग़ीर जे अज़ीम हीरे
पीर सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह जे यौम शहादत जे सिलसिले में सूर्य बादशाह अदबी फोरम पारां हुर तहरीक जो तहकीकी जाइज़ो जे उनवान सां मक़ामी गेस्ट हाउस में सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें बैनुल अक़वामी नामियारे मुहक़िक़ ऐं आलिम प्रोफेसर मोहम्मद उमर चंड हुर तहरीक जो तहकीकी जाइज़ो पेश कंदे चयो त पीर साहिब पागारू हमेशह ग़ुलामीअ ख़िलाफ़ मुहाडो अटकायो। हुर तहरीक अंग्रेज़ हुकूमत जे ग़ासिबाना कब्ज़े ख़िलाफ़ आज़ादीअ जी तहरीक हुई। सूर्य बादशाह 12 सालनि जी ॼमार में गादीअ ते वेहण वक़्तु ई अंग्रेज़ हाकिमियत खे ललकारियो। हुननि ख़िलाफ़ अंग्रेज़ हुकूमत अक़लियती ऐं महरूम तबिके खे मुतहिद करे खेसि लालच ॾिनी त आईंदह वक़्तु अवां जो आहे मक़ामी जागीरदारनि ज़मींदारनि ऐं बाअसर माण्हुनि खे ख़ौफ़ ऐं लालच ज़रिए सूर्य बादशाह ऐं हुरनि ख़िलाफ़ इस्तेमालु कयो। हिन वधीक चयो त सूर्य बादशाह वतन जो आशिक़ हो जंहिं आज़ादीअ लाइ अंग्रेज़ साम्राज ख़िलाफ़ झेड़ांद कई। 1930 में सूर्य बादशाह खे कूड़नि केसनि में गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ जेलनि में क़ैद रखियो वियो। जेलनि में क़ैद दौरान पीर साहब जो किरदारु अज़ीम रहियो। 1936 में खेसि आज़ादी मिली। 1937 में हज जे लाइ भले पार वियो। वापसीअ ते गड़ंग बंगले ते ग़ाज़ियुनि जी भर्ती शुरू कई। हिन चयो त GM सैयद जे ख़िलाफ़ वावेला अली मोहम्मद शाह राशिदी कई हुई, जीअं अंग्रेज़ सरकार वटि मानाइतो बणिजी सघे। GM सैयद जो सूर्य बादशाह जे आज़ादीअ लाइ भरपूर किरदारु अदा कयो, जंहिं मुस्लिम लीग में शमूलियत लाइ बि चयो हो, पर पीर साहब इनकार करे छॾियो हो। बानी पाकिस्तान मोहम्मद अली जना ॿिन्ही केसनि में पीर साहब जो वकील हो, पर ॿिए केस में पीर साहब खे सज़ा ॾियण वारे आगाहीअ बैदि जना साहब केस तां दस्तबरदार थी वियो। अंग्रेज़ इंतज़ामिया तरफ़ां हुरनि खे बेदरियाफ़तियूं सज़ाऊं ॾियण लाइ दबाव जे नतीजे में कामरेड हैदरबख्श जतोई मजिस्ट्रेट जी नौकरीअ तां अक्टूबर 1942 दौरान एहतजाजन इस्तीफ़ा ॾिनी हुई। प्रोफेसर चंड वधीक चयो त अंग्रेज़नि जी इहा पॉलिसी आहे त उहे सभ खां पहिरीं उते जे मक़ामी चङनि माण्हुनि खे बदमाश करे पेश करण बैदि मुल्क ते कब्ज़ो कंदा आहिनि। सूर्य बादशाह ऐं हुरनि खे बि ॾोहारी ऐं धाड़ेल करे पेश कयो वियो। 1942 में सिंध असेंबलीअ मां ठहराव पेश कराए हुर क्रिमिनल ट्राइब्स एक्ट मंज़ूर कयो वियो। उहो एक्ट अॼु ताईं ख़तम नाहे थी सघियो। हिन चयो त पीर साहब जॾहिं जेलनि में क़ैद हो तॾहिं राशिदी एसोसिएशन ठाही वई। नए पीर पागारे जे लाइ मुशावरत कई वई। तॾहिं पीर साहब जेल मां ख़त लिखी चयो त आऊं पीर पागारो आहियां, ज़िंदा आहियां। पोइ नओं पीर पागारो कीअं थो बणाए सघिजे। हिन चयो त सूर्य बादशाह खे 21 मार्च 1843 खां पोइ 100 साल मुकमल थियण वारी अब्दुर्रहीम गिरोड़ीअ ॾांहुं मनसूब पेशनगोईअ खे मद्देनज़र रखी अंग्रेज़ इंतज़ामिया हिकिड़ो ॾींहुं पहिरीं पीर साहब खे 20 मार्च 1943 ते फांसी ॾेई शहीद करे छॾियो हो। हिन चयो त पीर साहब जे आख़िरी आराम खां मुतालिक़ कई रिवायतूं आहिनि, तिन खे मुस्तनद नथो समझी सघिजे। ब्रिटिश रिकॉर्ड में संदन तदफीन एस्ट्रोला बेट में थियण जी लिखत मौजूद आहे। बाक़ी उन मुतलिक़ दहली लाइब्रेरीअ में ब्रिटिश लाइब्रेरीअ मां रिकॉर्ड मिली सघे थो, या पीर पागारा ख़ानदान वटि का मालूमात थी सघे थी। हिन चयो त GM सैयद ऐं मोहम्मद ओस्मान डीपलाई बि पंहिंजे किताब में वाक़े जो तज़किरो कयो आहे। सिंध जे लेखकनि खे हुर तहरीक ते भरपूर लिखणु घुर्जे, तारीख़ खे नज़रअंदाज नथो करे सघिजे। हिन चयो त सिंध हुकूमत पारां सूर्य बादशाह जे यौम शहादत जे ॾिहाड़े ते आम मोकल जो ऐलान करण ते ख़राज तहसीन पेश कयूं था। सेमिनार में इत्तफ़ाक़ तौर ते ठहराव मंज़ूर कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त शहीद सूर्य बादशाह ऐं हुर तहरीक ते तहक़ीक़ी कम खे अॻिते वधाइण लाइ सिंध यूनिवर्सिटी में सूर्य बादशाह कार्नर कायम कयो वञे। उमरकोट में बरसगीर जे हीरो इमाम इनकलाब सूर्य बादशाह जी 75हीं यौम शहादत जी मौक़े ते हिकु पुरवकार तक़रीब प्रेस क्लब उमरकोट आडो जर्नलिस्ट फोरम ऐं रहमदानी क्रिकेट एकेडमी पारां मुनक़िद कराई वई, जंहिंमें उमरकोट ज़िले जे सान्यावंदनि, अदीबनि, शाइरनि, समाजी अॻवाननि, हुर जमायत जा मोज़िज़ीन ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ बमरो चयो त हुर
तहरीक हक़ ऐं बातिल जे विच में हली। अॼु बातिलनि जो किथे बि नालो निशान न आहे, पर हक़ वारा सूर्य बादशाह, बच्चू बादशाह, पीरू वज़ीर ऐं लखें हुरनि जो नालो ज़िंदा आहे। हिन चयो त जॾहिं पीर साईं सूर्य बादशाह खे सूलीअ ते चाढ़े पे वियो, उन वक़्तु सिंध जा नाम निहाद वॾेरा ख़ान बहादुर, ख़ान साहब ऐं सर जा लक़ब वठी रहिया हुआ। हुर एक्ट पास करे सिंध असेंबलीअ में वेठलनि पंहिंजो पाण खे लॼायो पे। बिल पास थियण वारे ॾींहुं GM सैयद असेंबली में कोन आयो, बाक़ी सभिनी सयूं कयूं। हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ चयो त जंगियुनि में हमेशह जवान विढ़ंदा आहिनि। उहा वाहिद जंग हुई जंहिंमें जवान पोढ़ा ॿारड़ा तोड़े औरतूं अंग्रेज़नि जे जदीद हथियारनि बारूदनि साम्हूं लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां लड़ाई करे मैदान मारियाऊं। हिन चयो त अंग्रेज़नि जा कलेक्टर जनरल ऐं फ़ौजी सूर्य बादशाह जे साम्हूं अखियूं अखियुनि में विझी न सघंदा हुआ, छो त उहे कूड़ा ऐं फ्रॉड जा पूजारी हुआ। जॾहिं त सूर्य बादशाह ऐं हुर हक़ ऐं सच ते हुआ, जो अॼु आज़ाद फिज़ा ते साह खणी रहिया आहियूं, उन में सूर्य बादशाह ऐं हुरनि जो रत शामिल आहे। हिन चयो त 20 मार्च 1943 ते असुरवेल जॾहिं सूर्य बादशाह खे फाईअ जे फंदे ते आंदो वियो, तॾहिं पीर साईं मुरकी रहिया हुआ ऐं जलाद ॾकंदो रहियो हो। उन मौक़े ते नाले वारे अदीब लियाकत जूणे जो ख़िताब कंदे चयो त हुर तहरीक ते हुर जमायत खां सवाइ हिन ख़िते जे ॿियनि अदीबनि शाइरनि हुर तहरीक ते भरपूर तरीक़े सां लिखियो ऐं ॻायो, जंहिंजा केतिरा ई बैत अॼु तारीख़ जो हिसो आहिनि। उन मौक़े ते मौलाना शाह महमूद कुराई सिकंदरी चयो त अंग्रेज़ ऐं हिननि जा नाम निहाद मक़ामी पिठू हर क़िस्म जा हरबा हलाए सूर्य बादशाह खे मजबूर करे रहिया हुआ त हू हिन तहरीक खां हथ खणे ऐं सूर्य बादशाह सरे आम ऐलान करे जदीद हथियारनि जे साम्हूं पाण ऐं पंहिंजा हुर लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां मुक़ाबिलो करे अंग्रेज़नि खे हितां तड़े कढियो। तक़रीब खे ख़िताब कंदे उमरकोट जे सहाफ़ी रसूल बख़्श रहमदानी चयो त सूर्य बादशाह नंढी ॼमार में ई वॾो हौसलो रखी पाण मैदान में आया ऐं पंहिंजी धरतीअ जे ख़ातिर ऐं अवाम जे हक़नि जे ख़ातिर क़ुर्बानी ॾेई चयाऊं त ईअं ग़ुलामीअ मां छुटकारो ॾियारियो। असां ऐं अवां ख़ुशि नसीब आहियूं जो उन सूर्य बादशाह जा पोइ लॻायूं, जंहिं सिर अॾीअ ते रखी पंहिंजो पाण मल्हायो। उन मौक़े ते नामे वारे लेखक हाफ़िज़ मेहरान चयो त हुर तहरीक इश्क ऐं मुहबत जी तहरीक हुई, जंहिंमें जज़्बे जहाद सां गॾु हुबुल वतनीअ जो बि अज़ीम किरदार बि हो। तारीख़ सूर्य साईं जे शहादत ऐं हिन जे लखें सरफरोश हुरनि ते नाज़ कंदी रहंदी। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे नाले वारे शाइर हाजी सांद चयो त शहीद सूर्य बादशाह अज़ीम किरदार आहे, जंहिं नारो ॾिनो हो त वतन या कफ़न, आज़ादी या मौत। शहीद सूर्य बादशाह पंहिंजे वतन जे ख़ातिर साथियुनि समेत जान जी क़ुर्बानी ॾिनी। सूर्य बादशाह उहो हीरो हो जंहिं समूरी अवाम जे ख़ातिर क़ुर्बानी ॾिनी आहे ऐं असां हिन जी अज़ीम फ़िक्र ते हलंदड़ आहियूं ऐं जेका वाट असांखे ॾिनी आहे उन ते हलंदासीं। शहीद सूर्य बादशाह पंहिंजे रुगो जमायत जे लाइ क़ुर्बानियूं न ॾिनियूं, पर सूर्य बादशाह असां सभिनी जी आज़ादी ऐं वतन ख़ातिर क़ुर्बानी ॾिनाई। उन मौक़े ते सलीम महर, मुश्ताक अली महर, मोहम्मद असलम महर, गफ़ार नागोरी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼोके चूंड कालम में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻूणे MNA ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद अयाज़ सूमरो जे वफ़ात ते प्रोफेसर साजिद सूमरो अहम कालम तहरीर कयो आहे, जेको अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। सिंध जे सचे आशिक अदीब ऐं दानिश्वर प्रोफेसर साजिद सूमरे, अॻूणे सूबाई वज़ीर, क़ौमी असेंबली जे मेंबर अयाज़ सूमरे जी मौत ते फेसबुक ते हिकु नोट शेयर कयो आहे, जेको असां सामाईन जी ॼाण लाइ पेश करे रहिया आहियूं। अयाज़ सूमरे जो मौत ऐं कुझु तल्ख़ सवाल। हाणे ख़बर पई अथमि त PPP जो अहम अॻुवाण अयाज़ सूमरो साहब अमरीका जी कंहिं अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। यकीनन हिकु इंसान जे विछोड़े ते फितरी तौरु ॾुख पहुचे थो, पर हर हिकु इंसान जी मौत पुॼाणा उन्हनि जी समाजी रुतबे
ऐं उहिदे जे एतबार खां मख़सूस ज़िम्मेवारीअ वारी ख़सूसी मसनद जे करे संदसि मशरूत एहतिसाब जो बि समाज ऐं तारीख़ अंदरि सवाल उथे थो, जंहिंजी मज़हब ऐं बिलख़सूस क़ुर शरीफ़ बि गवाही थो ॾिए। काल हज़ार ख़ान वक़्त खां अॻु बेमौत मरी विछड़ी वियो, अॼु अयाज़ सुमरो बि बेमौत मरी विछड़ी वियो। पर सवाल इहो आहे त ही जागीरदार तबिके जा पीर, मीर, वॾेरा, भोतार, मिनिस्टर, MPA ऐं MNA आख़िर पंहिंजी ज़िंदगीअ में वतन खे, क़ौम खे, इंसान खे यादि छो नथा कनि? हिन महिल असां अयाज़ सुमरो खे आख़िर कहिड़े सबब जे करे समाज ऐं तारीख़ में यादि करियूं? आख़िर अयाज़ सुमरो समाज ऐं तारीख़ लाइ को हिकु बि अहिड़ो कारनामो सरअंजाम ॾेई वियो जंहिं सबब खेसि यादि कजे, असांजी अखियुनि में के लुड़क तरी अचनि? हा, हू घर भातियुनि लाइ किरोड़ें अरबें रुपया ठाहे वियो, मिल्कियतूं ठाहे वियो, पंहिंजे भाइरुनि खे सियासी असर रसूख़ जे करे SP बणाए वियो, पर सिंध खे छा ॾेई वियो? सिंधी क़ौम खे छा ॾेई वियो? असेंबली में कहिड़े ॾींहुं सिंध जे क़ौमी मसइलनि ते को हिकु बि यादगार बिल पास कराए सघियो, जंहिंखे यादि कंदे असां खेसि को सुर्ख़ सलाम पेश करियूं? सालनि खां हर टेन्यूअर जे हर हिकु अरबें रुपयनि जी बजट मां कहिड़ो लाड़काणे खे पैरिस बणाए वियो जो असां खेसि क़ौमी सलाम पेश करियूं? कहिड़ी सिंध जे खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि लाइ का हिकु दफ़ो बि असेंबली में यादगार तक़रीर कई हुआईं? कहिड़े ॾींहुं सिंध जे क़ौमी कारकुननि जे चिचिरल लाशनि ते को रद्देमल ॾींदे असेंबली में एहतजाज करे वियो? पूरी ज़िंदगीअ में कहिड़े ॾींहुं CPEC जी मुखालफ़त में को मौक़ुफ़ रखियो? कहिड़े ॾींहुं सिंध असेंबली या क़ौमी असेंबली में धारियुनि जी आबादकारी ते को आवाज़ उथारियो? कहिड़े ॾींहुं बिलावल ऐं ज़रदारी आॾो को सिंध परस्त तमामु दोस्त मौक़ुफ़ रखंदे एहतजाज करे उथियो? कहिड़े ॾींहुं सिंध जी पेट बुखायल ॿारनि लाइ को ॻभे मानीअ लाइ असेंबली में आवाज़ उथारियो? सिंध जूं माइरूं बचनि समेत ख़ुदकशियूं कंदियूं रहियूं, पर अयाज़ सूमरे कहिड़े ॾींहुं असेंबली में हेठें पढ़ियल तबिके लाइ को ख़ासि कानून ठाहिण लाइ बिल पेश कयो या आवाज़ उथारियो? थर में मासूम सिंधी नियाणियूं पीअण जे पाणी ढुक लाइ तड़पनि थियूं। कहिड़े ॾींहुं अयाज़ सूमरे इन्हनि लाइ सिंध हुकूमत ते को प्रेशर विधो त अगरि थर में पाणी जो मसइलो हल नथा करियो त आउं इस्तीफ़ा थो ॾियां? यार, असां आख़िर कॾहिं ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो सम्झंदासीं? असां आख़िर कॾहिं हिक ॿिए खे सच चई को सिहतमंद समाज ॾींदासीं? अॼु रोइण थो अचे त सूबाई तोड़ीअ वफ़ाक़ी असेंबली खां सेनेट ताईं अहिड़ो को हिकिड़ो सिंध जो नुमाइंदो आहे जंहिं वटि सिंध जे माण्हुनि लाइ को दर्द हुजे। जेको बि इन एलीट क्लास में वञे थो त इहो अॻियनि भोतारनि खां बि वधीक ख़तरनाक थो साबित थिए। अयाज़ सूमरो बि ईअं मिडिल क्लास मां मथे वियो जीअं ख़ुर्शीद शाह मीटर रीडर मां वॾो अरब ऐं खरबपती लीडर थियो आहे, जेको अॼु सिंध जे नौजवाननि खे छोला खपाइण लाइ बकवास थो करे त वञी छोला खपायो, नौकरियूं न आहिनि, छो पिणनि जी जागीर आहे छा सिंध? काल मौला बख़्श चांडियो मोटर साइकिल ते चढ़ी घुमंदो हुयो, जेको असां सां गॾु कासमाबाद में विस्कियूं पीअंदो हुयो, जो खेसि न सिंध थी नज़र अचे, न वतन थो नज़र अचे, न इंसान थो नज़र अचे, न ई इंसान जो को दर्द ई खेसि नज़र थो अचे। अॼु इन ई मौला बख़्श चांडे सां मूं जहिड़े पुराणे दोस्त जी मुलाक़ात बि नामुमकिन आहे त आम माण्हू सां ई ठग कीअं मिलंदो ऐं कहिड़ो आम माण्हू जो कमु कंदो? बसि हिननि ठगनि जे अॻियां ऐं पोयां सवें करप्ट ठेकेदार, करप्ट ऑफिसर ऐं करप्ट टेंडर क्लार्क मौजूदु आहिनि, छो त ही सभु गॾिजी अवामी बजट जो ॿेड़ो था ॿोड़िन ऐं हर हिकु हरामीअ वटि हर हिकु शहर में अलॻि अलॻि बंगला आहिनि। पर मूं जहिड़ो 19वीं ग्रेड जो माण्हू हिकु कमरे जो घर बि नथो वठी सघे त आम बेरोज़गार जो छा असर हूंदो? पर आख़िर छो अहिड़ो कहिड़ो असेंबली मेंबर थियण ते माण्हूअ जो मथो ख़राब थी थो वञे जो खांसि इंसानियत मोकिलाए थी वञे
एतिरे ताईं जो खांसि मौत बि विसरी थो वञे त यार मरणो बि आहे। को त वतन क़ौम ऐं इंसान लाइ कमु कजे, रुगो ज़रदारी जी कमदारी त न कजे। कयूं सूमरो काल रुस्तम शिकारपुर जे हिकु नंढड़े ॻोठ जो मोटरसाइकिल ते चढ़ी घुमंदड़ आम रिवाजी डॉक्टर हुयो, पर कराची सेंट्रल जेल में अहिड़ी का ख़ासि ज़रदारी जी ख़िदमत कयईं जो हाण जो उहो ज़रदारीअ जो ठेकेदार लॻो थो वते, जेको अरबा रुपया रोक खणी कंहिं महिल कोयटा जा मेंबर थो ख़रीद करे त कंहिं महिल KPK में मेंबर ख़रीद करण लाइ पहुची थो वञे। हिन करप्ट मिडिल क्लास जे नव दौलतुनि जो को एहतसाब करण वारो कोन्हे त रातों राति अवां कीअं अरबपती थी विया। सो मूंखे केरु केतिरियूं बि गारियूं ॾे, पर लिखबो सच त ही सिंध जो असेंबली मेंबर, ही अवामी नुमाइंदो असल में अवाम जो सौदो करे, क़ौम वतन जो सौदो करे, ज़ाती अयाशियूं करे थो, घर भातियुनि लाइ अरबे रुपयनि जी मिल्कियत ठाहे थो, पर वटसि इंसानियत जो, क़ौम जो, वतन जो ज़रो बि अहसासु नाहे। इन करे आउं इन्हनि जी मौत ते बि इन्हनि खे माफ़ नथो करे सघां। ही तारीख़ जा मुजरिम आहिनि, ही अयाज़ सूमरो बि तारीख़ जो मुजरिम आहे। असां खेसि कंहिं बि सूरत में माफ़ नथा करे सघूं। अञा अयाज़ जो लाश दफ़न बि नाहे थियो। ॾिसां कीअं थी खेसि हराम जी मिल्कियत मुंहिंजी तनक़ीद खां बचाए सघे, जंहिं कारण हिन वतन, क़ौम ऐं इंसानियत खे बि विसारे छॾियो, मौत खे बि विसारे छॾियो। सो हाण जेको बि मीर हज़ार, जेको बि अयाज़ सूमरो, जेको बि सरदार, जेको बि पीर ऐं मीर, जेको बि असेंबली मेंबर, जेको बि सिंध जो गद्दार मरंदो त ही प्रोफेसर अकेले सिर दोल जे ॾोंके ते खेसि तदफ़ीन खां अॻु ई क़ौमी गद्दार करार ॾेई सच ज़रूरु लिखंदो, छो त इहे किरोड़े सिंधी मासूम माण्हू बि इंसान ई आहिनि, जेके 21वीं सदी में बि बिजली, पाणी, गैस, रोज़गार, सिहत ऐं अमन खां वांझियल रहनि था, छो त ही उन्हनि जी बजट खाई था वञनि। इन करे इन्हनि खे माफ़ न कंदुसि। जीअं तारीख़ बेरहम थींदी आहे, तीअं मूंखे बि बेरहम थियणो पवंदो। हिन जो लाश लंदन या न्यूयॉर्क मां थो मोटे, पर मां हिन ज़लील निज़ाम जे करे पंहिंजे मिठड़ी अम्मा जो लाश सिर्फ़ चंद लख रुपया न हुअण करे कराचीअ मां खणी मोटियो होसि, छो त मूं वटि एतिरा पैसा कोन हुया जो मां अम्मा जो आगा खान इस्पताल में वक़्ताइतो ऑपरेशन कराए सघां हा। ऐं अम्मा मुंहिंजे हथनि ॿाहुनि मां हली वई, पर मां कुझु बि न करे सघियुसि, छो त मूं वटि पैसो कोन हुयो। ईअं रोज़ मुंहिंजी जीजल सिंध जे केतिरनि ई माउरुनि जा लाश वापसि था अचनि, जिन वटि इलाज जा पैसा न आहिनि। रोज़ केतिरनि न्याणियुनि जा लाश था घर मोटनि, जिन जे भाउरनि वटि भेणुनि जे इलाज लाइ पैसा न आहिनि। छो ही 70 सालनि जी बजट में हर हिकु तालके हेडक्वार्टर अंदरि हिकु आगा खान लेवल जी सरकारी ख़र्च वारी इस्पताल बि नथा ठाराए सघनि। सो मां जॾहिं कंहिं एलिट क्लास जो मौत ॾिसंदो आहियां त मूंखे को रहम नाहे ईंदो, अचण बि न खपे, छो त असांजो क्लास कीअं चिचलाए चिचलाए जीए ऐं मरे थो। इहो दर्द कॾहिं को असेंबली मेंबर सम्झी नथो सघे। हिननि खे जीअं वणे तीअं जीअनि, पर हिननि जी मौत जो ॾींहुं असांजो ॾींहुं आहे। इन ॾींहुं हिननि खे इहो सच चइबो जो संदन सॼी ज़िंदगी सुवाल या निशान बणिजी रहिजी वेंदी। असां लाइ अज़ीम उहो आहे जेको इंसान लाइ जीए, इंसान लाइ मरे, जेको सिंध लाइ जीए ऐं सिंध लाइ मरे। सिंध अवल, सिंध आख़िर, मुंहिंजी धरती जो को गासिब, को बि गद्दार न बख़्शियो वेंदो। प्रोफेसर साजिद सूमरो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 8 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। ॿिए बुलेटिन ताईं फाज़िल चन्ना वहां खां वठंदो इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन